जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा हलूं त नौशर फिरोज़ में मलाहन जो नायत बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। मलाह बिरादरी जे माण्हुनि नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज़ पहुची रसूल बख्श मलाह, खान मोहम्मद मलाह, नदीम मलाह, आसिफ मलाह, अज़ीज़ मलाह ऐं मलाह बिरादरी जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे शिती नारेबाज़ी कई, जिते दावो कंदे हुननि जो चवणो त अयूब मलाह जे ज़मीन ते नायत बिरादरी जे माण्हुनि गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ो कयो आहे। असांजे सरदार हाजी मोहम्मद अयूब मलाह ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त दाख़िल कूड़ा केस फौरी तौर ते वापसि वठी इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में मलाह बिरादरी पारां एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। जो असांजो सरदार हाजी मोहम्मद अयूब मलाह जेको दादू जो राॻु आहे उन बनी ख़रीद कई अंसारी बिरादरी खां। जॾहिं उन बनी ते विज़िट करण जे लाइ वियो पंहिंजे माण्हुनि सां, त उते नाइक बिरादरी जा ॻोठ आहिनि, जेके वॾा ॻोठ आहिनि, वॾे तइदाद में उन्हनि जा हिकिड़ा ॻोठ आहिनि। उन्हनि हमिलो करे ऐं हाई साहब खे ज़ख़्मी कयो ऐं उन सां जेके गदा माण्हू उन्हनि खे ज़ख़्मी कयो वियो। हिन वक़्तु वरी उल्टो ईअं थियो आहे, बेदादे जी नंगरी चरबट राजा वरी ज़ख़्मी बि असांजो हाई साहब सरदार हाजी मोहम्मद अयूब मलाह, वरी कूड़ा केस नाइक बिरादरी जे तरफ़ खां SSP दादू असांजे मलाह बिरादरी जे सरवान हाजी मोहम्मद अयूब मलाह जे मथां कूड़ा केस कया आहिनि। असांजो हिन वक़्तु जेको मुतालबा SSP दादू खां IG